नाज़रीन प्रोग्राम हैदराबाद ब्यूरो टाइम में आऊँ आवां जो मेज़बान ख़ालिद चांडियो। अॼु हैदराबाद ब्यूरो टाइम में असीं ॻाल्हि ॿोल करियूं था हिकिड़े अहिड़े अहम मसइले ते जेको तव्हां ॾिसो त असांजी ख़ुसूसन जेका यूथ आहे शागिर्द जेको असांजो फ्यूचर आहिनि उन्हनि जी जेका उन्हनि जो टैलेंट उन्हनि जी जेका तालीम आहे उहा हिकिड़ो वॾो असांजे लाइ चैलेंज बणियल आहे। उहा इन सूरत में त हुननि जे ज़हनी नशो नुमा जे हवाले सां हुनजे समूरे निसाबी सरगर्मियुनि जे हवाले सां इवन हुननि जे समूरे स्किल जे हवाले सां जेका शइ हिकिड़ी रिकग्नाइज़ थियणी आहे, जेका हिकिड़ी अथोराइज़ थियणी आहे, उन्हनि जी ॼाण जे हवाले सां, मालूमात जे हवाले सां ऐं उन्हनि जे डिग्री याफ़्ता हुअण जे हवाले सां ज़ाहिर आहे इहे ई शागिर्द शागिर्दियाणियूं सुभाणे समाज जे जेको मेन ड्राइविंग फोर्स आहे समाज जो, जेको हिकिड़ो ऑपरेशनल फोर्स आहे समूरनि अदारनि जो, जेके मेन की पोस्टूं आहिनि उहे हिननि खे संभालणियूं आहिनि। इन्हनि हज़ारे लखे ऐं जेके किरोड़े शागिर्द असांजे तालीमी अदारनि में तालीम पिराए रहिया आहिनि। इहो हिकिड़ो वॾो हिकिड़ो क्वेश्चन सवाल या हिकिड़ी अहिड़ी सिचुएशन आहे जेका समाज जे ख़ुसूसन तालीमी अदारनि जे अंदरि हिकिड़े उॾोही वांगुरु थी वई आहे। जेके बि शागिर्द शागिर्दियाणियूं या जेको तालीमी निज़ाम जे अंदरि जेको कापी कल्चर जो निज़ाम आहे, कापी जे अंदाज़ सां गुज़िरियल 20-25 सालनि खां 30 सालनि खां असांजे तालीमी अदारनि जे अंदरि थींदी रहे थी, तव्हांखे हैरत थींदी त आख़िर असां केॾांहुं पिया वञूं, असां आख़िर छा सोचे रहिया आहियूं, असांजो आख़िर थींदो छा। जंहिं क़ौम जा जेके आहिनि ही ॿार शागिर्द जिन खे तालीमी याफ़्ता थियणो आहे, जिन खे तमामु घणी जेको आहे सो महारत वारो थियणो आहे, आला तालीमी याफ़्ता थियणो आहे, अलाए केतिरी हुननि खे ॼाण हासिलु करणी आहे ऐं समाज में जेतिरो अन्याय ताईं ॾिसो पिया, जेका तक़रीबकारी ॾिसो पिया, जेका इंतिहा पसंदी ॾिसो पिया, जेको कुझु समाज में असांजे रवायती ऐं हिकिड़े बदबूदार ऐं मुदे ख़ारिज समाज जे अंदरि जेको कुझु बि तव्हांखे हिकिड़ो नज़र अचे पियो, हिकिड़ो तबाहीअ जो मंज़रु नज़र अचे पियो, उन तबाहीअ जे इन सॼी सूरत हाल खे केरु मुंहुं ॾींदो। उनखे इहे शागिर्द इहे तालीमी अदारनि में प्राइमरी तालीम, जेका सेकेंडरी तालीम, इवन हायर एजुकेशन जी तालीम, उहा तालीम जंहिं ते असांजो सॼो आईंदो जेको आहे सो मुनहसरु आहे, सॼो असांजो आईंदो, असांजी जेका फ्यूचर जी समूरी प्लानिंग समूरी मनसूबाबंदी आहे, जंहिंमें असांखे सॼे समाज खे या समझदार माण्हुनि खे या लिखियल पढ़ियल माण्हुनि खे आहे त इहे जेके नौजवान आहिनि इहे जॾहिं आला तालीमी याफ़्ता थी ऐं हिकिड़े नस्ल खां पोइ ॿियो नस्ल न भला टे नस्ल जो को नौजवान शागिर्द शागिर्दियाणियूं अॻियां अची को रिप्लेस कनि सॼे समाज खे, पुठियां जेको रवायती समाज आहे उनखे पुठियां धिके उनखे उते पंहिंजो स्पेस वठनि। सो इहा हिकिड़ी जेका उमेद समाज जे अंदरि असांखे नज़र अचे थी, उहा बि हिकिड़ी अंधोकार ऐं हिकिड़ी सम्झो त अहिड़ी नज़र अचे थी जंहिंमें असांखे रोशनी घटि नज़र अचे थी। इम्तिहान हर साल शुरू थियनि था, इम्तिहाननि जो वॾो हिकिड़ो निज़ाम आहे, वॾो हिकिड़ो जहान आहे, जेको तालीमी बोर्ड आहिनि उन्हनि बोर्डनि जे अंदरि हिकिड़ियूं वॾियूं माफ़ियाऊं ऐं वॾा हिकिड़ा एजेंट, वॾो करप्शन जो हिकिड़ो वॾो जहान बोर्डनि जे अंदरि मौजूदु आहे। ज़ाहिर आहे तॾहिं ही सॼो सिलसिलो जंहिंमें कॉपी कल्चर एतिरो हिकिड़ो ऑफिशियल उनजी हिकिड़ी शिकिल थी वई आहे ऐं हिकिड़ो ईअं सम्झो त एक्सेप्ट थी वियो आहे, हिकिड़ो क़बूल थी वियो आहे सॼो कॉपी कल्चर। पेरेंट्स पैसा ॾियनि था, जिन वटि पैसो आहे, ग्रेड विकामजनि था, हिकु हिकिड़ी मार्क विकामे थी, ग्रेड विकामजनि था, पोज़ीशनूं विकिरो थियनि थियूं ऐं गवर्नमेंट जी त ज़िमेवारी लामुहाल आहे ई आहे। गवर्नमेंट दवाऊं करे थी, इम्तिहान जॾहिं वेझो अचनि था त गवर्नमेंट पंहिंजा पॉलिसी बयान जारी करे थी त फोटोस्टेट जे मशीनुनि खां वठी जेका मूवमेंट थिए थी उनखे इलीगल करार ॾींदे हिकिड़ी 144 कलम बि लागू थिए थो, एमरजेंसी वारी सूरत हाल लागू थिए थी। पर ग्राउंड ते तव्हां ॾिसो था रोज़ मीडिया ते जेके तस्वीरूं अचनि पियूं, ख़ुदि उस्ताद पाण कापी कराइनि पिया, इवन पुलिस वारा अंदरि मौजूदु आहिनि, एजेंट मौजूदु आहिनि, वॾो हिकिड़ो जहान मौजूदु आहे। सिर्फ़ु जेके हिननि जूं कमेटियूं ठाहियल आहिनि
विजिलेंस कमेटियूं आहिनि उहे उन जा ऑफिसर अचनि था, विज़िटूं ज़रूरु थियनि थियूं, पर कापीअ जी धम आहे, एतिरी कापी आहे जो तव्हां फुटेज ॾिसो टीवी ते जेके फुटेजिस हलनि पिया, जंहिं स्कूल जे अंदरि कैमरा मूव करे थी उन में सिर्फ़ु अॻी पहिरां खे छॾे हिकिड़ो 2-4 शागिर्द, बाक़ी तव्हांखे स्क्रीन ते नज़र ईंदो कंहिं वटि मोबाइल हथ में आहे, कंहिं को शागिर्द पने जे हेठां पंहिंजी गाइड रखियो वेठो आहे, कंहिं हेठि जेको आहे सो गाइडूं पियूं आहिनि, खीसा पननि सां भरिया पिया आहिनि, उस्ताद कापियूं कराइनि पिया, पुलिस वारा कापियूं कराइनि पिया। बहरहाल हिकिड़ो वॾो जहान आहे, शागिर्दनि जी जॻह ते ॿिया शागिर्द वेही जेको आहे सो इम्तिहान ॾियनि पिया। इन ते अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। जेके 9th ऐं मेट्रिक जा शागिर्द आहिनि उन्हनि खे चवणु चाहियां थो त तव्हां कापी न करियो, तव्हां पेपर ड्रा करे छॾियो, तव्हां पेपर न करियो, तव्हां ॿिए साल जी तयारी कयो, महिरबानी करे तव्हां कापी न करियो। ऐं कापी सां तव्हांजो मुस्तक़बिल तबाह थी वेंदो। तव्हां आईंदे जे लाइ बि तव्हांजी जेका डिग्री आहे उहा कंहिं न कम जी रहंदी। इन करे कापी जो बाइकाट करिणो आहे, कापी नाहे करणी, चाप थी वञे, इम्तिहान न थी सघे, कापी फाड़े छॾियो, क्लास मां निकिरी अचो ॿाहिरि, कापी नाहे करणी। इहा ॻाल्हि बिल्कुलु तव्हांखे असांखे ज़हन में रखणी आहे, उन ॿारनि खे बि ज़हन में रखणी आहे। हुकूमत ते त ख़ुदि तनक़ीद करणी आहे, हुकूमत जे लाइ एहतजाज बि करिणो आहे, हुकूमत खां इहा डिमांड करणी आहे त कापी रोकण जे लाइ समूरा जेके बि आहिनि उहे उपाउ वठणु घुरिजनि त जीअं कापी न थी सघे। इन ते अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं त कापी छो थी थिए। शर्मा साईं ज़ाहिर आहे हीउ एॾो अहम मसइलो आहे। 20-25 सालनि खां तव्हां ॾिसो त का बि संजीदगी नज़र नथी अचे। कापी जेतिरा % थींदी हुई, जेतिरा सैकड़ो थींदी हुई, जेकॾहिं 10% थींदी हुई त उहा 20 थी वई, 20 खां पोइ 30 थी वई। हिन वक़्तु तव्हां ॾिसो त हर स्कूल जे अंदरि 70-80 सैकड़ो कापी थिए पई, खुलेआम थिए पई। हा बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। जीअं दौरु चेंज थियो आहे त कापी करण जा तरीक़ा बि चेंज थी विया आहिनि। अॻे असां ॾिसंदा हुआसीं त शागिर्द जेके आहिनि उहे गाइडूं खणी ईंदा पाण सां गॾु इम्तिहानी सेंटरनि में, या वरी पेड सां गॾु पना फाड़े ईंदा, जवाब मुख़्तलिफ़ हूंदा, दुके ते त मथां को अची वञे त हल थी वेंदो। हाणे उहो उन जी जाइ ते जेके iPhone आहिनि या जेके इहे एंड्रॉइड फ़ोन आहिनि उहे यूज़ पिया थियनि। उन में WhatsApp ते जेको तो फ़ोटू कढी ऐं जवाब अची था वञनि ऐं उहो मज़े सां वेठा उनखे हल कनि पिया। इन में जेको हिन पहिरियों भेरो ईअं थियो, सिंध गवर्नमेंट माना वज़ीर आला लेवल ते इम्तिहाननि खां पहिरीं सभिनी बोर्ड जे इंतिज़ामिया खे घुरायो ऐं इजलास थियो, जंहिंमें ॿियनि ॻाल्हियुनि खे छॾे हिकिड़ो मेन एजेंडा इहा हुई त कापी कंहिं बि सूरत में नाहे थियणी। पर जेॾीमहिल इहो ज़मीनी हक़ीक़तनि ते ॾिसूं पाण त उहे बिल्कुलु उनजे उबतड़ आहिनि ऐं कापी जेको आहे सो वॾे पैमाने ते थी रही आहे। उनजो हिकिड़ो सबबु इहो आहे त हिन में आहे हिकिड़ो करप्शन आहे मेन, ऐं ॿियो आहे शॉर्टकट माफ़िया। इम्तिहान जॾहिं शुरू थियनि खां उन खां पहिरीं तव्हां ॾिसो त जेके हिकिड़ा माण्हू आहिनि उन्हनि जी सीज़न शुरू थी वेंदी आहे। मिसाल जेके हैदराबाद में वॾा ट्यूशन सेंटर्स आहिनि उन में शागिर्दनि खे इम्तिहान वेझो अचनि था त पोइ बाक़ी शयूं छॾे इहो सेखारियो वेंदो आहे त हाणे कापी कीअं तव्हांखे करणी आहे ऐं फेल नाहे थियणो कंहिं बि सूरत में। फेल तव्हां थींदव त उस्तादनि जी बेइज़ती आहे। ऐं शागिर्द जेके आहिनि उहे जिन खे माइट मोकिलींदा पढ़ण जे लाइ, ऐं उहे जेके ॿियनि सरगर्मियुनि में अॼुकल्ह लॻा पिया हूंदा आहिनि, दिलचस्पी न हूंदी आहे रांदि रूंद में, घुमण फिरण में, फ़ोनुनि में, इंटरनेट में, संगत साथ में, अजाई जेके आहिनि। हा त इन करे जेको आहे सो इहो सॼो मामिलो थिए थो। त बोर्ड में बि माना पटियाले खां वठी ऐं मथे आला ऑफिसरनि ताईं तव्हां ॾिसंदव त उहे हिकिड़ो ख़ुशी में ॿहकंदा पिया हूंदा आहिनि त हाणे असांजी सीज़न अची वई आहे। छो त पुराणो माना इहे रिकॉर्ड ते ॻाल्हियूं मौजूदु आहिनि त हैदराबाद तालीमी बोर्ड में जेके आहिनि से मार्कूं बि विकामनि थियूं, फ़ी मार्कनि जा पैसा हूंदा आहिनि, उन सां गॾु ग्रेड विकामनि था ऐं पोज़ीशनूं विकामनि थियूं। पोइ 3-4 सालनि जो तव्हां रिकॉर्ड खणी ॾिसो त उन में फस्ट ईयर इंटर या 9th 10th मैट्रिक जो इन में प्राइवेट स्कूलनि जा ॿार जेके आहिनि उहे पोज़ीशनूं माना ॿुहारे वेंदा हुआ। उन में चंद स्कूल जेके आहिनि उहे प्राइवेट स्कूल वॾा स्कूल शामिल आहिनि। उन जो रीज़न इहो हूंदो त हू ॾेखारींदा त असां वटि का वॾे सुठी पढ़ाई थिए पई, पर ईअं न हूंदो। ऐं उन में थींदो इहो त पैसनि ते माना डील थींदो इंतिज़ामिया खां, ऐं उहे पंहिंजे मनपसंदि शागिर्दनि खां कंदा। इन जो हिकिड़े पुलिस ऑफिसर जी नियाणी जेका मैट्रिक में पोज़ीशन खईं, पर जेॾीमहिल मीडिया तां हुन ॻाल्हि ॿोल कई त हुनखे सही तरह सां इंग्लिश बि न पिया आई। त इन क़िस्म जा काफ़ी शयूं मौजूदु आहिनि करप्शन जे करे। हाणे हीउ जेको समाज में इन क़िस्म जो रुझान आहे, उन जो नुक़सानु इहो थिए थो त जेके ॿार होशियारु आहिनि, जेके महिनत कनि था,
ठीकु आहे, ग़रीब तबिके जा वधीक माण्हू हिन में हूंदा आहिनि, उहे न पैसा अफोर्ड करे सघंदा आहिनि, न ई उन्हनि जी का सिफ़ारिश हूंदी आहे। उहे महिनत कंदा आहिनि ऐं महिनत जी बुनियाद ते पंहिंजे उन ते पास थियण जी कोशिशि कंदा आहिनि, पर उहे धकिजी ईंदा आहिनि इन कापी जे चकर में। छो त कापी जेके न करे सघंदा आहिनि ॿार, पोइ उन हिकिड़ा त उहे वालदेन आहिनि जेके पंहिंजे ॿारनि खे हर सूरत में हिकिड़ो समाजी रुतबो आहे असांजो, हर शइ आहे, उनखे बरक़रार रखण लाइ पंहिंजे ॿारनि खे पास कराइण, सुठनि नंबरनि सां पास कराइण जी कोशिशि कंदा आहिनि। उन में पैसो बि इस्तेमालु थींदो आहे ऐं सिफ़ारिश बि थींदी आहे। इन क़िस्म जी करप्शन आहे। पोइ ईअं थींदो आहे त अॻिते हली जेके ॿार आहिनि उहे तालीमी इदारनि मां ॿिनि क़िस्मनि जा ॿार अचनि था। हिकिड़ा तालीमी याफ़्ता ॿार ईंदा आहिनि, ॿिया डिग्री याफ़्ता ईंदा आहिनि, जेके सिर्फ़ु डिग्री आहे, जिन वटि डिग्री आहे पर उन्हनि वटि इल्मु न हूंदो आहे। मिसाल तौरु हाणे इहे ई ॿार जेके हाणे कापी करे वरी फस्ट ईयर इंटर में वेंदा, वरी अॻिते हली कमीशननि जे इम्तिहाननि में वेंदा, उते बि साॻी जुगाड़ी कल्चर, पोइ कमीशन वारे इम्तिहाननि जो हाल तव्हां ॾिसो पिया, वरी बिल्कुलु मामला वञनि था। ऐं इहो ई तव्हां ख़ालिद साहिबु ॾिसंदव त वरी हाणे इहे ई ॿार जेके हाणे अॻिते हली फस्ट ईयर इंटर खां पोइ वरी मेडिकल में इंजीनियरिंग में वेंदा। हाणे हिकिड़ो मेडिकल जो ॿार इहो बुनियादी उनजी कची आहे, कापियूं करे करे अॻिते आयो आहे, उहो कहिड़ो डॉक्टर थींदो, उहो कहिड़ो डॉक्टर थींदो। माना इहे ई जेको कल्चर हिकिड़ी चेन ठहियलु आहे जेको अॻिते हली समाज ते मजमूई तौर ते असरु थिए थी। कापी करण सां ॿार न रुॻो पंहिंजी ज़ाती ज़िंदगी खे मुतासिर करे थो, बल्कि उनजो समाज जे गॾियल जेको हिकिड़ो मजमूई रोल आहे उन में बि ज़बरदस्त। पाण ते वरी एॾी ॻाल्हि ॿोल करियूं था नाज़रीन, असां तालीमी बोर्ड जा जेके इम्तिहान हली रहिया आहिनि उन ते ॻाल्हि ॿोल करियूं पिया। कापीअ ते ख़ुशूसन फोकस हूंदो असांजो, ऐं कापी करण खां पोइ जेके ॿार कापी करे अॻियां निकिरनि था, उनजो मजमूई समाज ते जेको असरु थिए थो, जेको नुक़सानु थिए थो, उन ते ॻाल्हि ॿोल करियूं पिया। हिकिड़ी नंढी ब्रेक वठूं था, वापसि मोटूं था। वेलकम बैक नाज़रीन। असां हैदराबाद ब्यूरो टाइम में जेके बोर्ड जा इम्तिहान हिन वक़्तु हलनि पिया, उन जे मजमूई सॼे तरीक़ेकार ते त हिन साल जेके इम्तिहान थियनि पिया उहे कहिड़े तरीक़े सां थी रहिया आहिनि। हैदराबाद बोर्ड जो चेयरमैन साईं मोहम्मद मेमन साहिबु असां लाइन ते मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल करियूं था, उन खां हक़ाइक़ पुछूं था त जेको कुझु मीडिया रिपोर्ट करे पई उहो केतिरो सही आहे, ग्राउंड रियलिटी छा आहे, ऐं हिन साल जेको गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट जेको हेॾो वॾो अटैम्प्ट कयो ऐं हिकिड़ी अहिड़ी दावा कई आहे एॾी वॾी एमरजेंसी जे हवाले सां, ख़ुशूसन सिंध जे वॾे वज़ीर जेका दावा कई आहे त हिन साल जेके इम्तिहान हूंदा उन जा नतीजा बिल्कुलु ॿियनि समूरनि सालनि खां डिफरेंट हूंदा ऐं कापी बिल्कुलु करणु न ॾींदासीं। मोहम्मद मेमन साहिबु, मूंखे तव्हां ॿुधायो त फस्ट ऑफ ऑल पहिरियों सुवालु मुंहिंजो तव्हां खां इहो आहे, तव्हांजी थोरी प्रोग्रेस मां पुछां, पोइ काउंटर सुवाल मां ॿ टे ज़रूरु तव्हां खां रखंदुसि। तव्हांजी परसेप्शन ग्राउंड रियलिटी जे हवाले सां छा आहे, केतिरी इम्प्रूवमेंट आई आहे हिन साल कॉपी करण जे हवाले सां? ओके, थैंक यू। सभु पहिरीं सभ खां पहिरीं त जेको आहे सो तव्हांजो सभिनी जो शुक्रियो अदा कंदुसि त मूंखे जेको तव्हां मौक़ो ॾिनो ऐं थोरो ॻाल्हाइण जो तव्हां सां ऐं मुंहिंजा आइडियाज़ जेको आहे तव्हां सां शेयर करण जा। जेसि ताईं तव्हांजे सुवाल जो तालुक़ु आहे, जेके ऐं छाकाणि जो हीउ मुंहिंजो हाणे ॿियो साल कंप्लीट थियण वारो आहे, ऐं जेकॾहिं कंपेयर कंदुसि पंहिंजी जेको आहे कारकर्दगी खे कंपेयर कंदुसि पुरा जेको लास्ट ईयर जी कारकर्दगी सां। लास्ट ईयर में जेको आहे सो हालांकि मूं ईंदे ई कापी कल्चर ते, करप्शन ते, मल प्रैक्टिसिस, अनफेयर मीन्स ते काफ़ी कोशिशि कई, पर फोकस जेको आहे मुंहिंजो बोर्ड रहियो ऐं उन में काफ़ी मां चवंदुसि कामयाबी थी। पर उन खां पोइ जेको आहे सेकंड अटैम्प्ट जेका मुंहिंजी हुई त बोर्ड खां ऐं एग्ज़ामिनेशन सेंटर्स ते वञा, स्कूल्स ते वञा, कॉलेजिस ते वञा। हाणे इन में मां चवंदुसि त छाकाणि जो हीउ हिकिड़ो पुराणो मर्ज़ आहे, कापी कल्चर जेको पुराणो मर्ज़ आहे, ऐं मां हमेशह चवंदो आहियां त हीउ कापी कल्चर हिकिड़ो एकेडमिक प्रॉब्लम आहे ऐं एडमिनिस्ट्रेटिव प्रॉब्लम कोन्हे। इनखे एकेडमिकली असांखे रिज़ॉल्व करणो आहे, एडमिनिस्ट्रेटिवली जेकॾहिं हिनखे असां फॉर अ वाइल जेको रिज़ॉल्व कंदासीं, छाकाणि ॿी असांखे ॿियो ऑप्शन कोन्हे। उन सां गॾोगॾु एकेडमिक एफर्ट्स वठणियूं आहिनि। हाणे हिन वक़्तु जेके असां एफर्ट्स वठियूं उन मां असांखे आउं पंहिंजी जेको आहे सो मुंहिंजी पंहिंजी असेसमेंट आहे ऐं जेको आहे सो असांजे स्टेक होल्डर्स ऐं मीडिया असां उहो ॿुधाए सघे थो त मूंखे इहो कोन चवंदुसि 100% आहे, जे 50 to 60% 60 to 60% एवरेज
कुछ स्कूल्स में कुछ एग्ज़ामिनेशन सेंटर्स में जीअं अॼु हिकु सेंटर ते वियोसि उनजो नालो न वठणु चाहींदुसि त मूं सम्झो त उहो सेंटर जेको आहे रियली इट वॉज जस्ट आइडियल सेंटर सर बिलीव मी जस्ट आइडियल सेंटर कल्ह आउं जेको हैदराबाद में जेको आउट स्क्रिप्ट में वियुसि ऐं उहो सेंटर हिकिड़ी नई बिल्डिंग जेका ठही आहे तमामु जेका मूंखे ॾाढी पसंदि आई उन में सेंटर पे हलियो जस्ट लाइक आइडियल त इहा हिकिड़ी सिचुएशन वेरी करे थी फ्रॉम एकेडमिक फ्रॉम एग्ज़ामिनेशन सेंटर टू सेंटर लेकिन ओवरऑल 50 to 60% मां चवंदुसि त कॉपी कल्चर ते जेको काबू पायो अथऊं। ठीकु आहे हिकिड़ी ॻाल्हि मूंखे तव्हां सम्झायो मोहम्मद मेमन साहिबु त हिकिड़ो त कापी ते कंट्रोल करणु आहे माना शागिर्द कापी करे पियो ऐं हुनखे अचे कुझु बि नथो ऐं हुन वटि सवाइ कापी खां सवाइ ॿियो को बि ज़हन में ओॾीमहिल उन वक़्तु का शइ कोन्हे का गाइड न आहे को पेपर न आहे को किथां को कोटेशन हुन वटि न आहे त हू कुझु बि नथो लिखी सघे कोरो आहे सफ़ा कोरो आहे दिमाग़ जी तरह उहो उनजो छा थींदो? अच्छा हाणे हिन में इहो आहे छाकाणि जो इहो तव्हां ॾिसो न हाणे इहो हिकिड़ो जेको सुवाल तव्हां हिकिड़ो एकेडमिक एंड अख़लाक़ी मॉरल क्वेश्चन जेको आहे पुछियो आहे उन लाइ यकीनन बोर्ड जेको आहे हिकिड़ो गवर्नमेंट हिकिड़ो सेमी गवर्नमेंट इंस्टीट्यूट आहे एज़ अ थर्ड पार्टी जेको आहे सो असेसमेंट एंड एग्ज़ामिनेशन कराए थी इन में स्कूल्स ऐं कॉलेजिस ऐं पेरेंट्स जी सभिनी जी जेका ज़िमेदारी आहे छाकाणि असांजी कंडीशन आहे त ॿारनि जी 75% जेका अटेंडेंस हुजे उन्हनि जी 75% अटेंडेंस खां जे घटि हूंदो त उनजा फॉर्म जेको एक्सेप्ट न कबा त हाणे असां वटि जेके फॉर्म्स अचनि था उहे सर्टिफाई थी अचनि था अटेंडेंस सर्टिफाई थी अचे थी इहे शयूं अचनि थियूं उन खां पोइ असां उन्ही खे जेको आहे सो एक्नॉलेज कयूं था त इहो ॿारनि जी थी आहे पर तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु बजा आहे मुंहिंजी जेका सा प्रैक्टिस रही आहे लास्ट ईयर ऐं हिन साल प्रैक्टिस इहा रही आहे त आउं हर सेंटर में रैंडमली हर ॿार खां न रैंडमली कंहिं क्लास में वञी पुछंदो आहियां बाबा हीउ मूंखे तव्हां पढ़ी ॿुधायो या हिन जो मतिलबु छा आहे उन में कुझु ॿार अहिड़ा आहिनि जेके पढ़ी सघनि था पर उन्हनि खे मतिलबु न आहे ख़बर न आहे या उहे पढ़ी बि नथा सघनि इहे इश्यूज़ आहिनि पर हाणे इहे इश्यूज़ जेके आहिनि ॿारनि जी जेके आहिनि त यकीननि उहे ॿार जेको आहे सो फॉर अ वाइल उहे सफ़र कनि था पर हाणे जेको आहे सो असां अमूमन चवंदा आहियूं ऐं बीइंग एकेडमिक मां इन में ईअं चवंदो आहियां त जेको आहे सो इन खां बहितर इहो आहे त ॿारु फेल थिए बजाए कॉपी करे इहो ॿार लाइ हिकिड़ी लर्निंग आहे पेरेंट्स लाइ लर्निंग आहे असां सभिनी लाइ लर्निंग आहे इन में ॿार खे हिकिड़ो नओं एक्सपीरियंस थींदो इनशा ताला इहो हुन लाइ जेको आहे हिकिड़ी नई लर्निंग थींदी ऐं जेको आहे सो वञी क्लास 10 में या 9 में जिते बि ॿार आहे उहो ज़्यादा खां ज़्यादा महिनत कंदो छाकाणि हुनखे ख़बर आहे त हाणे कॉपी करण जा जेका वसाइल जेका ख़तमु थी चुका आहिनि। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि हुन में इन में अंदरि जेको निज़ाम आहे जंहिंमें तव्हां ॾिसो त इहा रियलिटी बि आहे तव्हां बि इनखे एक्सेप्ट कंदो त मार्कूं विकामजंदियूं हुयूं ग्रेड विकामजंदा हुआ पोज़ीशन में त ख़बर न आहे त हाणे हिकिड़ो एॾी वॾी असां हिते वेही एॾी वॾी जजमेंट जारी नथा करे सघूं त पोज़ीशन केतिरो अंदरि डील थिए थी या वाकई कंहिं हद ताईं थिए थी परसेंटेज थिए थी या नथी थिए इहो छाकाणि त पोज़ीशन जेके ॿार खणनि था असां उनखे हितां वेही मायूस न करे सघंदासीं थी सघे थो उन्हनि जी महिनत हुजे पर इहो अंदरि कल्चर जेको मार्कूं विकामजण खां वठी ग्रेड विकामजण खां वठी हिकिड़ी परसेप्शन हुई उन में चेंज का रियलिटी में आई आहे डॉक्टर साहब? सर ॾाढी आई आहे तव्हां जेकॾहिं ॾिसंदो 2 सालनि जो जेको कंट्रीब्यूशन हालांकि 2 सालनि जी मूं 5 सालनि जी एनालिसिस कई आहे रिज़ल्ट्स जी क्लास 2011 खां वठी 2015 ऐं 16 जी जेका असां रिज़ल्ट जेका निकिती उहा कई आहे ह्यूज जेको आहे डिफरेंस आई आहे हुन में तव्हां ॾिसंदो त असांजी जेका 15 ऐं 16 जी जेके रिज़ल्ट्स हूंदी उन में तव्हां ॾिसंदो त असांजे रूरल एरियाज़ या जेके स्कूल एंड कॉलेजिस आहिनि जिन खे सम हाउ मां चई नथो सघां छाकाणि मूं वटि एविडेंस कोन्हे उहे जेके आहिनि से ॿार अॻियां न वधी सघिया हुआ हाणे तव्हां ॾिसंदो त जेकॾहिं असांजी जेका असेसमेंट में हिकिड़ी ट्रांसपेरेंसी आई आहे मार्किंग सिस्टम में जेका ट्रांसपेरेंसी आई आहे रिज़ल्ट प्रिपरेशन में जो आहे ट्रांसपेरेंसी आई आहे ट्रांसपेरेंसी मां छो थो चवां सर हिन में इहो आहे त मूं जेको आहे सो क्वालिटी एश्योरेंस जा जेको आहे सो मल्टी लेयर्स इंट्रोड्यूस कराया आहिनि उन खां असांजी जेका आहे सा टे दफ़ा लेजर्स जेको आहे सो चेक थींदा आहिनि मैनुअल लेजर्स विद कंप्यूटर लेजर्स सर उन खां पोइ असांजी जेका सा रैंडम चेकिंग थींदी आहे A1 A B C जॾहिं इहो माज़ी में रैंडम चेकिंग जो न हो उहो मूं इंट्रोड्यूस करायो आहे उन खां पोइ टॉप 20
उन्हनि जी बाक़ाइदा रीचेकिंग थिए थी, रीचेकिंग थी न जेका असां रीअसेसमेंट जे थिया पर हुन में इहो ॾिठो वञे थो त ॿार जेको आहे सो ख़ुदा न ख़ास्ता के हुनखे जेको आहे सो कंहिं ईअं त मार्क्स न ॾिनियूं आहिनि या कंहिं ख़ुदा न ख़ास्ता ॿार सां कंहिं ज़्यादती न कई आहे ऐं उहो जेको असांजी टॉप 20 आहिनि उहे मार्क्स जेको थींदियूं आहिनि सर पोइ उन खां पोइ असां ओवरऑल रिज़ल्ट खे तयारु करे उन खां पोइ हिकिड़ी जेके असांखे जेको टेक्निकल टर्म हिते बोर्ड में इस्तेमालु थींदो आहे बटर कॉपी जेका प्रिंटिंग लाइ वेंदी आहे उन प्रिंटिंग कॉपी खे असां वरी बटर कॉपी खे वरी असां कंप्यूटर मैनुअल खां चेक करे बिफोर वी सेंड इट फॉर प्रिंटिंग त इहे जेके कया अथऊं सर इन में जेको इन में जेको परसेंटेज मुंहिंजे ख़्याल में जेको आहे सो जेको पेरेंट्स खां बि आई आहे असांखे फीडबैक ऐं असांखे यूनिवर्सिटीज़ खां फीडबैक आई आहे जिन ॿारनि पोज़ीशन्स कई आहे या ग्रेड्स कई आहिनि उहे जेके एलिजिबल हुआ उन्हनि जेको अप्लाई कयो एडमिशन लाइ उन्हनि जी एडमिशन बि थी इन मां ज़ाहिर थिए थो त असांजी जेका क्वालिटी ऑफ असेसमेंट मार्किंग एंड रिज़ल्ट प्रिपरेशन में थी आहे। नंबर 2 तव्हां 15 ऐं 16 में सर ॾिसंदो A1 ऐं A जो जेको वॉल्यूम ज़्यादा हो माज़ी में उहो वॉल्यूम जेको किरी पियो आहे हाणे उन जा रीज़न्स आऊं जेको डिटेल में कोन वेंदुसि छाकाणि जो अगेन मूं वटि का अहिड़ी एविडेंस कोन्हे त मां चई सघां त भई इन जे करे थियो आहे पर जेको आहे मां सिर्फ़ु इहो ई चवंदुसि त मुंहिंजी जेका ट्रांसपेरेंसी जेका मूं इंट्रोड्यूस कई आहे क्वालिटी एश्योरेंस कई आहे असेसमेंट में इन जे करे जेको आहे दिस इज़ वन ऑफ द रीज़न देयर कुड बी अदर रीज़न्स बट दिस इज़ वन ऑफ द रीज़न्स। आख़िरी जेको आहे मोहन साहब मूंखे आख़िरी सुवाल तव्हां पुछंदुसि त को शागिर्द पंहिंजी मेरिट जेका आहे सा तबाह थींदे ॾिसंदो हुजे या हिकिड़ी हुनखे इहो हुजे त मां पहिरें क्लास खां वठी आयो आहियां 8 7 8 ताईं मुंहिंजी मेरिट हुई आहे या मूंखे आउं पहिरीं होशियारु हुअसि पर बोर्ड में अचण खां पोइ मूंखे A1 पोज़ीशन मां B C ताईं पहुचायो आहे अहिड़ो को केस जेकॾहिं चैलेंज को शागिर्द करणु चाहे का शागिर्द ॼाणी त को सिस्टम आहे जिते चैलेंज करे सघे तव्हांजे उहो पंहिंजे उनखे। अच्छा हिते सर असां वटि हिकिड़ो आहे जेको बोर्ड जो रूल आहे या बोर्ड जी पॉलिसी आहे त ॿार जेकॾहिं पाण जेको आहे सेटिस्फाई न आहे ॿार जेको एप्लीकेशन पुटअप करे थो असां वटि हिकिड़ी कमेटी हूंदी आहे ऐं उहा कमेटी जेका उन्हनि असेसमेंट खे कंदी आहे। हाणे हिन में जेको आहे सो हिकिड़ो सिर्फ़ु सुवाल जेको आहे जेकॾहिं छाकाणि जो बोर्ड जी पॉलिसी आहे रिज़ल्ट अनाउंस थी वञे थी त उहा कॉपी जेको आहे रीअसेस नथी थी सघे जेको इन में पर जेका रीटोटलिंग जेका आहे उहा आहे सर हिन में मां अर्ज़ु कयां त रीटोटलिंग जा मुंहिंजे अचण खां अॻु में अगेन मां जेको आहे सो पंहिंजी जेका सेल्फ प्रमोशन नथो करणु चाहियां पर मुंहिंजे अचण खां अॻु में हिते असां वटि बोर्ड में हज़ारे केसिस हुआ रीटोटलिंग जा पर मूं अची जेको आहे छा कयो त सर असेसमेंट सां गॾोगॾु हिकिड़ो स्क्रूटनाइज़र असां अपॉइंट कयो उहो हर सब्जेक्ट जो स्क्रूटनाइज़र कयोसीं उन स्क्रूटनाइज़र जा 2 रोल हुया। रोल नंबर 1 इहो हुयो त उहो चेक कंदो त काफ़ी जेको सभु सवाल असेस थी चुका आहिनि ऐं नंबर ॿियो हुनजी टोटलिंग जी जेका मार्क्स जी टोटल जेका करेक्ट आहे उन जे करे नंबर काफ़ी डिक्रीज़ कयो। हाणे जेको आहे सो कुझु नंबर आहिनि इवन 100 जे में बि कोन था नंबर अचनि जेके 1000 में हूंदा हुआ उहे हाणे 100 में बि कोन था अचनि इन करे जेको आहे सो उहो ॿार खे उहो मौक़ो ॾिनो वञे थो पर ॿार खे पोइ जेको आहे वरी ॿार जेको आहे सो अपील कंदो आहे मूंखे उन में आउं ॿार खे जेको आहे कोशिशि कंदो आहियां एकेडमिकली उनखे कन्विंस करण जी पेरेंट्स बि ईंदा आहिनि उन्हनि सां वेही आउं एकेडमिकली कंदो आहियां डिस्कस कंदो आहियां उन्हनि खे त बाबा हाणे हिन वक़्तु जेको आहे सो वट एवर हैज़ हैपन इट हैज़ हैपन हाणे तव्हां जेको कयो बोर्ड में पहिरीं जेको आहे पंहिंजी असेसमेंट में सर असां रूब्रिक्स असेसमेंट जेको आहे बनाए छॾिया आहिनि जीअं हाणे अॻे सब्जेक्टिव असेसमेंट हुई 5 मार्क्स आहिनि 5 मार्क्स हिकिड़ो टीचर ते डिपेंड करे थो उहो 2 बि ॾेई सघे थो 3 बि ॾेई सघे थो 4 बि हाणे उहो न आहे हाणे 5 मार्क्स जो जेको आहे सो क्लासिफिकेशन आहे त 1 मार्क असाइन कई वई आहे 2 मार्क्स फलां खे असाइनमेंट कई विया उन जे बेसिस ते क्राइटेरियन हाणे असांजी असेसमेंट जेका क्राइटेरियन आहे उन तरफ़ वञे थी। ॿियो मां सिर्फ़ु हिकिड़ो तव्हांजो हाणे उहो सुवालु तव्हां कोन कयो आहे पर मां तव्हांखे सिंस वी आर ऑनलाइन जी जी मुंहिंजी इंशाअल्लाह ताला पंहिंजे CM साहब जो सेक्रेटरी जो आहे असांजे यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स खे जेको डील कयो आहे उनखे मूं प्रपोज़ल बि ॾिनो आहे असांजे सिंध लेवल ते बोर्ड्स आहिनि जेके उन्हनि सां बि डिस्कस कयो आहे त असांजे पेपर पैटर्न में चेंज आणणी आहे सर मौजूदु आहे जेको कॉपी जो जेको मूं अर्ज़ु कयो त असां जेको एकेडमिक मैटर आहे इहो एकेडमिक इशू आहे एडमिनिस्ट्रेटिव इशू न आहे एडमिनिस्ट्रेशन जेको आहे सो कंडक्ट ऑफ एग्ज़ामिनेशन पेपर जेको सेटिंग आहे इहो एकेडमिक आहे हिन वक़्तु असांजा जेके सवाल आहिनि उहे सभु डिस्क्रिप्टिव आहिनि सभु रोट लर्निंग बेस्ड आहिनि मेमोराइज़ेशन
ऐं उन्हनि जी मेजॉरिटी ऑफ द क्वेश्चन जेको आहे सो रोट मेमोराइज़ेशन थी आहे। इंशाल्लाह ताला नेक्स्ट 2 या 3 इयर्स में अगेन इहा गवर्नमेंट जी पॉलिसी आहे, असां बिफोर वी चेंज पेपर पैटर्न इंशा ताला गवर्नमेंट सां सीएम कंट्रोलिंग अथॉरिटी सां जेको असांजो सीएम साहिबु आहे उन सां असां वेही इंशाल्लाह ताला उहा पॉलिसी जेका एग्ज़ाम जी जेका डिटरमिन कंदासीं उन जी लाइट में पेपर पैटर्न चेंज थींदो। पेपर पैटर्न में फिर पोइ असां जेको आहे लो ऑर्डर थिंकिंग क्वेश्चन खां असां हाई ऑर्डर थिंकिंग क्वेश्चन में वेंदासीं। उन जी असेसमेंट पैटर्न में बि चेंज ईंदी। उन में सर असां इंशाल्लाह ताला मां जेकॾहिं इंशा ताला नेक्स्ट ईयर जेकॾहिं हूंदुसि त इंशाल्लाह ताला एमसीक्यू में इंशाल्लाह ताला उन जी असेसमेंट थींदी OMR जे थ्रू थींदी। इहो मैनुअल कोन कराईंदासीं इंशाल्लाह ताला। ऐं वरी नेक्स्ट जेको आहे 2-3 इयर्स में इंशाल्लाह ताला असां ई मार्किंग में वेंदासीं, छाकाणि जो मुंहिंजो आगा खान यूनिवर्सिटी जो एक्सपीरियंस आहे बोर्ड जो, उन्हनि में इंशाल्लाह ताला ई मार्किंग में वेंदासीं। इन खे कोशिशि कंदासीं त मार्किंग में शफ़ाफ़ियत अचे। ठीकु आहे साईं, आख़िरी इहो वरी पुछणु चाहींदुसि त जेको अमलो ख़ुसूसन मुलवस हूंदो आहे कापी कराइण जे हवाले सां, उन जे लाइ हिन दफ़े छा क्राइटेरिया आहे, छा पनिशमेंट का थी आहे उन्हनि जे लाइ? उन्हनि खे सोढ़ो कयो वियो आहे अंदरि निज़ाम जे अंदरि त जीअं उहो जुरत न कनि कापी कराइण जे हवाले सां? बिल्कुलु। अॻे असां माज़ी में छा कंदा हुआसीं सर, असां सीएम कंट्रोलिंग अथॉरिटी कई आहे प्रैक्टिस हुई त असां जेको आहे सो 2 केसिस, हिकिड़ो प्रोफार्मा हूंदो मोकिलींदासीं कापी केसिस जेको आहे डेली बेसिस ते impersonation and substitute या रिप्लेसमेंट हूंदी हुई। हिन दफ़े जेको आहे छाकाणि सीएम साहब जी असां मीटिंग थी हुई मुंहिंजे ख़्याल में 24 तारीख़ ते, उन जे लाइट में सीएम साहब जेको आहे काफ़ी डिसीजन वरिता ऐं असांखे जेको आहे सो चयो वियो त उन्हनि खे फॉलो कयो ऐं जेको वी हैव बीन फॉलोइंग देम यू नो द इन लेटर एंड स्पिरिट। इन में हिकिड़ो हुयो त असांखे जेको उते ख़ुदा न ख़ासा जेकॾहिं इंटरनल एक्सटर्नल इन्वेजिलेटर फैक्टोटम या को ॿियो को इन्वॉल्व थियल आहे, असां हर सर रोज़ाना बेसिस ते उहा इंफॉर्मेशन जेका एडिशनल इंफॉर्मेशन सीएम साहब खे जेको आहे सो मोकिलींदा आहियूं ऐं उन इंफॉर्मेशन खां अॻु में असां एक्शन खणंदा आहियूं सर। हाणे फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं इंटरनल ख़ुदा न ख़ासा कंहिं में जेको इन्वॉल्व थियल आहे या असां जेको ॾिसूं था त उहो नथो करे सघे त उनखे असां रिप्लेस करे त उन कंट्रोलिंग अथॉरिटी खे असां रिपोर्ट कयूं था त हीअ असां एक्शन खयो आहे जेको आहे सो इहो कयो न। उन सां सर काफ़ी बहितरी आई आहे। हालांकि दिस इज़ टुडे इज़ द 5th डे, पर उन सां जेको उनजो इम्प्रेशन मैसेज वियो आहे सर, दिस हैज़ बीन फिनोमिनल डेवलपमेंट आई मस्ट से सर। थैंक यू वेरी मच मोहम्मद मेमन साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नज़रीन असां हैदराबाद ब्यूरो टाइम में जेके ही इम्तिहान हली रहिया आहिनि 9th ऐं मैट्रिक जा, उनजे हवाले सां तव्हांखे अपडेट ॾिनीसीं। बोर्ड जे चेयरमैन सां ॻाल्हि ॿोल करे रहियासीं। हिकिड़ो ॿियो वक़्फ़ो वठूं था, वापसि मोटूं था। भलीकार नाज़रीन, हैदराबाद ब्यूरो टाइम में ॻाल्हि ॿोल करियूं पिया जेके 9th ऐं मैट्रिक जा इम्तिहान हली रहिया आहिनि उनजे हवाले सां त केतिरी कापी हले पई, केतिरी इम्प्रूवमेंट आई आहे। हेॾियूं वॾियूं दावाऊं थियूं आहिनि हिन साल सिंध गवर्नमेंट जूं, इवन तालीमी बोर्ड जे हवाले सां त कापीअ खे रोकण जूं भरपूर कोशिशूं थी रहियूं आहिनि। ऐं कापी केॾो वॾो मर्ज़ आहे उहो तव्हां पाण अंदाज़ो करे सघो था। शर्मा साईं, ज़ाहिर आहे पाण जंहिं सेंस में जंहिं फीलिंग में ॻाल्हि कई आहे उहो इंतिहाई तमामु घणी सीरियस हिकिड़ो एनालाइसिस रही आहे शुरू खां वठी। पाण ईअं न आहे त हरूभरू जरह कयूं था इंतिज़ामी बोर्ड ते या हुकूमत ते, पर जेका सेटिस्फिकेशन मूंखे जेकॾहिं हीअं आहे त इहा ज़बरदस्त ॻाल्हि आहे। बोर्ड जो चेयरमैन चए थो त 50 खां 60% बोर्ड जो चेयरमैन चए थो 50 खां 60% कंट्रोल कयो आहे। उनजो मतिलबु इहो आहे त 50 खां 40% अञा कापी हले पई, पर ऐं 40% ताईं कापी सर हले पई। इन जो मतिलबु इहा माना को हिकिड़ी गणती जोगी सूरत हाल आहे, इहा का ख़ुशि थियण जी त ॻाल्हि न आहे। पर हू जेकॾहिं चए थो माना पहिरीं इन जो मतिलबु इहो आहे त पहिरीं 100% कापी थींदी हुई, हाणे 2 सालनि खां 50% थिए पई। ठीकु आहे, त इन जो मतिलबु हिन भेरे जेका रिज़ल्ट ईंदी उहा 40% खां वठी 50% ताईं माना फेक हूंदी या जुड़तू हूंदी, जंहिंमें माना हिन वक़्तु जेके 1,61,000 ॿार इम्तिहान ॾियनि पिया, ठीकु आहे, उन मां माना 50,000 खां वधीक जेके आहिनि उहे त माना कापी कल्चर जे ज़रिए मार्कूं खणंदा ऐं अधु जेके आहिनि उहे कापी जा बिना मेरिट ते तॾहिं बि त हीअ सूरत हाल इंतिहाई गणती जोगी आहे। ऐं ॿियो चेयरमैन साहिबु जेको चवे थो त हीअ हिकिड़ो एकेडमिक इशू आहे, इंतिज़ामी न आहे। इंतिज़ामी छो न आहे? जॾहिं ॿारु क्लास जे अंदरि अचे पियो इम्तिहानी सेंटर में त उनखे वर में गाइड लॻी पई आहे, पेपर लॻा पिया आहिनि, ॿियूं शयूं कारतूस खणी पियो अचे,
तव्हां इन जो जेको पेपर ते हिकिड़ो ठीकु आहे, हू चए थो पेपर खे बहितर करिणो आहे, हिकिड़ो रिवायती सिस्टम थी वियो आहे, मुदे ख़ारिज थी वियो आहे, उन में सवाल अहिड़ा आहिनि जेके ॿारनि खे वणनि ई नथा, छो यादि कनि, इन जो चवणु मक़सदु इहो आहे। पर पेपर जो हुनखे छॾे जेको इम्तिहान जो ख़ुदि तरीक़ेकार आहे उन खे बि त तव्हां बहितर कयो न। जो हिकिड़ो ॿारु अचे पियो जेको शागिर्दु, उन जी तलाशी बि नथी वरिती वञे। हैदराबाद में तव्हां ॾिसो त हिकिड़ी ASP आहे ज़ाहिदा परवीन, उन 2-3 सेंटरनि ते दौरा कया ऐं कॉपी कंदे पकड़ियो सभिनी खे, त इंटरनल खे उन हिरासत में वरितो, त उन ते बोर्ड इंतिज़ामिया एतिजाज कयो ऐं उन्हनि खे छॾायो ऐं चयो त उन्हनि पंहिंजो जेको बयानु जारी कयो कंट्रोलर साहब, उन में उन ॼाणायो त पुलिस जो कमु आहे इम्तिहानी सेंटरनि ते फ़क़ति अमन अमान जी सूरत हाल खे डील करणु, उन जो कमु न आहे त वञी पुलिस वारा जेके शागिर्दनि जी तलाशी वठनि। इहा कहिड़ी ॻाल्हि आहे? जॾहिं तव्हां 144 कलम लागू आहे, उन बावजूदि फोटो स्टेट दुकानूं खुलियूं पियूं आहिनि। अच्छा, सेंटरनि जे ॿाहिरां पुलिस बीठी आहे, उन बावजूदि 2-3 पुलिस वारा हेॾो सारो इम्तिहानी सेंटर आहे, उनखे छा कनि? हू हिकिड़े गेट ते बीहनि था त जेके कापियूं कराइण वारा ॿाहिरियां जेके आहिनि सहूलियतकार, उहे भितियूं टिपी अंदरि हलिया था वञनि, दरियानि मां माना ॾियनि पिया, इहो सॼो उनखे बि 3 पुलिस वारा छा कंदा? त इन करे जेको बाक़ी सभु ॻाल्हियूं चेयरमैन साहिब जी पंहिंजी जाइ ते, पर ख़ुदि जेको इंतिज़ामिया खे, छो त बोर्ड इंतिज़ामिया इम्तिहान कंडक्ट कराए थी ऐं उन जा रिज़ल्ट जारी करे थी, ऐं इहो अहम हसास हिकिड़ो कमु आहे। तंहिं करे इहो मैकेनिज़म बि इन्हनि खे ई तइ करिणो पवंदो त जेको अमलो आहे उहो 100% अहिड़ो हुजे, या इन खे यकीनी बणायो वञे, या उन जी का पनिशमेंट अहिड़ी तइ कजे जंहिंमें उहो जेको इंटरनल ऐं एक्सटर्नल आहे उहो सोचे बि न सघे त कापी कराइणी आहे, उन ते वॾी पनिशमेंट थींदी। तंहिं करे हीअ हिकिड़ी माना म्यूचुअल अंडरस्टैंडिंग आहे, गॾियल हिकिड़ी मिली भगत आहे, जंहिंजे ज़रिए तव्हां ॾिसो उस्ताद तंज़ीमूं जेके आहिनि उहे पंहिंजे मुतालबनि लाइ धरणा हणनि थियूं, हीअ कनि थियूं। कॾहिं अॼु ताईं तव्हां उस्ताद तंज़ीमनि जी एजेंडा में ॾिठो आहे त उन्हनि चयो हुजे त असां कापी कल्चर 1 पॉइंट एजेंडा ते को वॾो तहरीक वठूं था? न कंदा आहिनि इहे। इहो ई सबबु आहे त हीउ सॼो निज़ाम जेको आहे डावाडोल आहे, ऐं उनखे बसि हिकिड़ो अहिड़ो कॉस्मेटिक चेंजिस ॿुधाइनि था, जेको मुंहं ते मेकअप करे वेहनि था, साईं फर्स्ट क्लास आहे, ज़बरदस्त आहे, बाक़ी अंदरि जेके आहिनि ग्राउंड रियलिटी जो मतिलबु इहो आहे त उते कुझु न पियो थिए। जेके हींअर बि 50% कापी थिए पई, त इहा मुंहिंजे लाइ गणती जो इहो ॻाल्हि आहे। ॿी पॉइंट जेका मूं चेयरमैन साहिब खां पुछी, तव्हां खां मां तजिए में इहा ॻाल्हि रखंदुसि ज़रूरु, त हिकिड़ो ॿारु पढ़े ई नथो शुरू खां वठी, KG खां नर्सरी खां इवन हाणे ज़ाहिर इहे नवां मॉडर्न क्लासिस बि अची विया आहिनि नए दौर जा, न त पहिरें खां 5 ताईं सॼो सिस्टम, पर ॿारु पढ़े ई नथो, 5 ताईं नथो पढ़े, 8 ताईं त हुनजी हालति ॾाढी हिकिड़ी ख़स्ता थी वञे, कुझु नथो अचे हुनखे। इन ग्राउंड ते कमु कीअं थींदो? सर, ॿार जेके आहिनि उहे ॾिसो दुनिया में त हाणे चेंज थी वियो आहे, जेको तालीमी सिस्टम आहे, प्री स्कूलिंग बि थी वई आहे, माना स्कूल में पाण दाख़िल कयूं था ॿार खे, उनखां पहिरीं बि हिकिड़ो अची वियो आहे इदारो जंहिंमें ॿार खे छॾे अचिबो आहे, उते उनजी जेका ज़हनियत आहे उनखे चेक कबो आहे, उनजे IQ ॾिसबो आहे त हीउ कहिड़े तरफ़ हिन जो लाड़ो आहे। मिसाल तव्हां ॾिसो क्लासनि में हिकिड़ा ॿार वञी पोयां वेही रहंदा आहिनि। अच्छा, को ॿारु ड्राइंग में होशियारु हूंदो आहे, हुनखे आर्ट में लिखण में हुन में मज़ो ईंदो आहे, के जामेट्री में हुन में होशियारु हूंदा आहिनि, हिसाबनि में, मैथमेटिक्स में, के साइंस में, बायोलॉजी में, हुन में फिज़िक्स में होशियारु हूंदा आहिनि, के सिंधी में, उर्दू में होशियारु। इहो पाण वटि आयो कोन, पाण वटि इहो आहे त कुझु ॿार जेके आहिनि उहे माइटनि जी मर्ज़ी सां पढ़नि था, कुझु पंहिंजे ईअं ई धोखे ते पुॼी था वञनि, के जेके आहिनि उहे ॾिसनि था त हिन सब्जेक्ट में आउं कमज़ोर आहियां त हिन पासे हलियो वञा, माना ईअं माना हिकिड़ो जुगाड़ में वञी इंटर ताईं त ॿार ईअं ई पुॼी वेंदा आहिनि। पोइ हुननि खे वञी हिकिड़ो गाइडलाइन हूंदी न आहे पाण वटि, ऐं जेको हुनखे ॿारनि खे गाइड करण जे लाइ कोई इदारा न आहिनि, का हिकिड़ो तरीक़ेकार न आहे, वालिदेन जी ख़ुदि तवजो न हूंदी आहे। उनजो कमु इहो आहे त बसि ॿार स्कूल विया, हा विया, वरी अची विया बसि। वधि में वधि अॼुकल्ह जेका सूरत हाल आहे सिक्योरिटी जे करे, उन करे वालिदेन परेशान हूंदा आहिनि त ॿार टाइम ते अची वञनि त हिकिड़ो फ़ोन करे वठिबो आहे त ॿार पुॼी विया, न त इन करे को बि बिल्कुलु को बि ॿारु डल न हूंदो आहे। जेको ॿारु ॾिसो पढ़ाई में होशियारु न हूंदो आहे, उहो रांदि रूंद में होशियारु हूंदो आहे, पोइ उहे वञी क्रिकेट थींदी आहे, जेके गैर निसाबी सरगर्मी तालीमी इदारनि में हलनि था, अॻिते हली फिज़िकल एजुकेशन में उहे वञनि था, मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटी लेवल ताईं उहे पंहिंजे उनजो शोभाई अलॻि थी था वञनि न। तंहिं करे उन्हनि ॿारनि जे असल में जेका ज़हनियत ऐं उनजो लाड़ो ॾिसण जी ज़रूरत आहे, ऐं उन हिसाब सां को लाइब्रेरियन थी सघे थो, बिल्कुलु आहे त उन में वञी कामयाबु समाज जा हिकिड़ा कामयाबु शोभा ॿिया बि आहिनि, मौजूदु आहिनि। ज़रूरी न आहे त सभु इंजीनियर ऐं डॉक्टर थियनि, उनमें फिलासफ़र बि थींदा, उनमें साइंसदान बि थींदा, उनमें आर्टिस्ट बि थींदा, उनमें म्यूज़िक जा
ख़ुदि जे मौसीकार थींदा, ॿिया काफ़ी स्पोर्ट्स जा थींदा, केॾो स्पोर्ट्स जो केॾो वाइड थियो आहे सॼो। बिल्कुलु अॼुकल्ह जी जदीद जेका टेक्निक डिजिटल दुनिया अची वई आहे, कंप्यूटर ऑपरेटर ॿिया शोभा आहिनि, आर्ट डिज़ाइनिंग हर शइ काफ़ी वसी आहिनि। टेक्नोलॉजी तंहिं करे त इन करे इहो को उहो न आहे, पर इन में इहो आहे त ॿार जी प्रॉपर नफ़्सियात ॿार खे होशियारु करे सघिजे थो, कापीअ मां जान छॾाए सघिजे थी आराम सां। हा एॾो वॾो इहो को वॾो इशू न आहे। हुकूमत चाहे, पेरेंट्स चाहिनि, हुनजी तवजा जी ज़रूरत आहे त हू हुन में कहिड़ो स्किल आहे, बिल्कुलु उनखे प्रमोट कजे, उनखे ॾिसजे न। हाणे ॿार जो तवजा सॼी हूंदे ड्राइंग ते, हू आर्टिस्ट टाइप जो माइंड रखंदड़ हुजे, हुनखे पीउ चए त न तोखे इंजीनियर थियणो आहे, तोखे डॉक्टर थियणो आहे, त हू बेज़ार ई हूंदो। पोइ कापी स्कूल में तवजा न हूंदी। ॿियो वरी निसाब पाण वटि अहिड़ो आहे जो उहो अट्रैक्शन न आहे उन में, अञा ताईं साबू हार ॾिने हार पाता त उहो कमु हले पियो। दुनिया हाणे मोबाइल फ़ोन अची वियो आहे, पर हुन में तव्हां ग्राम बेल वारो ठहियलु मोबाइल सेट अञा ताईं फ़ोन ॾेखारियो था ॿारनि खे। त ख़ुदि इहे सभई तब्दीलियूं आणे उन खां पोइ हिकिड़ो कारामद मुआशिरो तब्दील माना बणिजी माना एजुकेशन खे पोइ ही सॼो मामिलो एड्रेस थी सघे थो, जेको असां एजुकेशन तालीमी निज़ाम जे हवाले सां कापी कल्चर आहे, सॼो तालीमी निज़ाम आहे, उहो एड्रेस इन तरीक़े सां थींदो त सभु गॾिजी उनखे। बिल्कुलु जेका स्कूलनि जी क्लास रूम आहिनि, उन्हनि जी इन्वायरमेंट, उस्तादनि जो बिहेवियर, उन में जेको निसाब आहे उनखे जदीद बनाइणु, उन खां पोइ इम्तिहान वठण जा तरीक़ेकार, ॿारनि जी जेका गाइडेंस गाइडलाइन, उन में सॼो इहे शयूं जेके आहिनि बहितरी, सभिनी हर मरहले ते बहितरी जी गुंजाइश मौजूदु आहे। हाणे उहो केरु किथां स्टार्ट थिए थो, इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे। ऐं इहा ऑनेस्टी जेका आहे या इहा रियलिटी सभिनी खे एक्सेप्ट करणी पवंदी, बाक़ी धोखे ते न त बसि जीअं तव्हां चयो त हिकिड़ो मसनूई तरीक़े सां सभु सेटिस्फाई लॻा पिया हुजनि त माना सही पियो हले। इहो ई आहे न, हिन में वालिदेन खे पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो, हिन में उस्तादनि खे मेन किरदारु आहे उन्हनि जो, उन्हनि खे अदा करिणो पवंदो। ऐं उन सां गॾोगॾु जेका इंतिज़ामिया आहे, गवर्नमेंट आहे, उहो पॉलिसियूं उनखे ठाहिणियूं आहिनि, निसाब बहितर उन्हनि खे करिणो आहे, हिकिड़ियूं कमेटियूं हुजनि, सिंटेक्स बुक बोर्ड आहे, वरियनि खां साॻी किताब छपजनि पिया, उन में का तब्दीली न आहे, उन में का ॿार जे लाइ वणंदड़ शइ न आहे। स्कूलनि खे ॾिसो, नंढा नंढा कमरा आहिनि, खुॾियुनि में वेठा आहिनि, त पोइ ॿारनि जी छा ज़हनी नशो नुमा थींदी, उहे छा कंदा अॻिते अची। थैंक यू वेरी मच शर्मा जी। पाण जेको कोशिशि कईसीं त मौज़ूअ जे हवाले सां जेतिरो ॻूढ़ो आहे सॼो ही सब्जेक्ट, जेतिरो क्राइसिस हिन में मौजूदु आहे, जेतिरो बहरान ऐं जेतिरियूं शयूं बिगड़ियल आहिनि तालीमी निज़ाम जे हवाले सां, कापी त ज़ाहिर आहे ॾिसो कीअं थिए पई, इन ते कोशिशि कईसीं त पाण प्रोग्राम खे टू द पॉइंट ॻाल्हायूं ऐं थोरी घणी इंफॉर्मेशन ॼाण शेयर ज़रूरु कयूं नाज़रीन सां। सो पाण वरी ईंदड़ प्रोग्राम में वरी इनशाला कंहिं मौज़ू सां गॾु हाज़िर थींदासीं। नाज़रीन, असां हैदराबाद ब्यूरो टाइम में तव्हांखे कोशिशि कईसीं त हीअ जेके इम्तिहान हलनि पिया 9th जा मैट्रिक जा, इन में जेको कापीअ जो सॼो रुझान आहे, कापीअ जो जेको माहौल आहे, इवन कापी थिए छो थी उन ते बि असां कोशिशि कईसीं त थोरो ॻाल्हि ॿोल करियूं त कीअं शागिर्दनि खे कापी खां रोके सघिजे थो, उन्हनि जे इन्वायरमेंट ते, माहौल ते ॻाल्हि ॿोल कईसीं, वालिदेन जे, उस्तादनि जे समूरे तरीक़ेकार ते, त पढ़ाई जे कीअं पियो, इवन ॿार ॾांहुं माइटनि जो रवैयो कीअं आहे। बाक़ी हुकूमती ज़िम्मेवारियूं त ज़ाहिर आहे कहिड़ी बि हालति में हुकूमत खे जेके एडमिनिस्ट्रेटिव ऐं इंतिज़ामी ज़िम्मेवारियूं आहिनि, हिकिड़ो माहौल मुहैया करे ॾियणो आहे, हिकिड़ो ट्रांसपेरेंट रखिणो आहे सॼो तइलीमी निज़ाम, उहो त हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। कोशिशि कईसीं त तव्हांखे असां हिन सॼी सूरत हाल ते सही तरह सां अपडेट ॾियूं। ईंदड़ प्रोग्राम में वरी मिलंदासीं, सदाईं गॾु।